वधीक पंहिंजे दिलि में इबादत जो शौक़ु ऐं ज़ौक़ ऐं हज जा आदाब ऐं हज जा अरकान कहिड़े तरीक़े सां अदा कजनि, मके पाक में कहिड़ियूं कहिड़ियूं ज़ियारतूं आहिनि ऐं मदीने पाक में कहिड़ियूं कहिड़ियूं हाज़िरियूं आहिनि ऐं कीअं कहिड़े वक़्तु कहिड़ी दुआ पढ़े। त अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहू आलिया जो ही किताब रफ़ीक़ुल हरमैन, इहो उर्दू में बि आहे, अमीर अहले सुन्नत जो सिंधी ज़बान में बि आहे, अंग्रेज़ी में बि आहे, दुनिया जी मुख़्तलिफ़ ज़बानुनि में हिन जो तर्जुमो थियो आहे। हीअ किताब ज़रूरु पंहिंजी मालूमात जे लाइ, हज जा अरकान सिखण जे लाइ इन किताब जो मुतालियो कयो ऐं मज़ीद पंहिंजे अंदर में ज़ौक़ ऐं शौक़ु पैदा करण जे लाइ आशिक़ाने रसूल जी 130 हिकायतूं, इहो उर्दू में बि आहे, सिंधी में बि आहे, इन किताब जो बि मुतालियो कयो। अल्लाह करीम असांखे बाअदब हाज़िरी मक्का ऐं हाज़िरी मदीना शरीफ़ जी हाज़िरी नसीब फ़रमाए। आमीन बिजाह नबी आमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।